दोस्तों पापनगर ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। जी अपडेट एक ज़बरदस्त अपडेट थियण वारी आहे। छा वाकई हाणे बलाज खान राबेल सां शादी करण में कामयाब थी वेंदो या वरी मल्हार जी शादी चोरी छुपे कराई वेंदी राबेल सां ऐं बलाज खान के ख़बर ही कान पवंदी। आख़िर छा थींदो छा न थींदो नई अपडेट में। दोस्तों हलूं था अपडेट की तरफ। उन खां पहिरियां सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे त उदासी टेक यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही अव्हांजो चैनल आहे। हिन ते अगरि जेका भी अपडेट ईंदी तव्हांजे कम जी अपडेट मिलती रहंदी तव्हांखे। घणो टाइम वेस्ट नथा कयूं, हलूं था टाइम जी अपडेट की तरफ। दोस्तों हाणे बलाज खान जी गिची में सिकंदर वारा अलॻि पियल आहिनि, लेकिन बलाज खान जेको आहे उहो राबेल वारनि जे कंध में पियल आहे, मिठल वारनि जे कंध में। लेकिन हाणे को न को नओं हरबो खेॾंदो राबेल जी शादी मल्हार जी शादी रोकण जे लाइ बलाज खान। ऐं सिकंदर वारा बि घटि न कयूं वेठा आहिनि, उहे बि इनखे बार बार डिस्टर्ब करे रहिया आहिनि बलाज खान खे। ऐं बलाज खान खे इन शइ ते गुस्सो चढ़ी रहियो आहे। हाणे हिकु न कमु ज़रूरु थींदो इन्हनि मां ऐं बलाज खान पंहिंजी असलियत ऐं शैतानी जेकी चाल आहे फितरत आहे उहा ॾेखारण वारो आहे अचण वारे एपिसोडनि में। ऐं असांखे ॾींदा इजाज़त। जे अपडेट ज़बरदस्त लॻी महिरबानी करे उदासी टेक यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। असांजे पेज खे बि फॉलो लाइक शेयर ज़रूरु करे छॾींदा।